वगण मां ख़बर ॾींदा हलो त वगण पुलिस जी कार्रवाई हिकु मंशियात फ़रोश गिरफ़्तार करण जी दावा मथुस मंशियात फ़रोशी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। उन सिलसिले में SHO वगण मंज़ूर अली चांडियो ॿुधायो त ॻुझी इतला ते पुलिस नफ़री में ASI अकबर लाशारी ऐं ॿिया एहलकार साण करे यारूदेरो मोड़ वटां लीलो रैंक रोड ते कार्रवाई कंदे हिकु मंशियात फ़रोश रियाज़ ख़ासकेली खे गिरफ़्तार करे वटान 200 ग्राम चरसत कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार मथां केस दाख़िल कयो वियो आहे। समाजी बुराइनि समेत ॾुआरियुनि खिलाफ़ बि सख़्त कार्रवायूं हलंदड़ आहिनि। हिन वधीक चयो त मंशियात हलाईंदड़नि खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। मंशियात समाजी नासूर आहे जंहिंखे पाड़ा पटे छॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।